नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनश्हदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनश्हदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु जल्ल शानु जा बेहिसाब इनाम एहसान थोरा जे मालिक करीम असां खे मदीने वारे मीर जे गुलामन में शामिल फरमायो। ओ नबी मिलायो जंहिंजो इस्म भी बेमिसाल आ त जिस्म भी बेमिसाल आ। जे नबी जे पाक नाले खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नाले सां गॾु लिखायो। उन महबूब जो पाक नालो दर्दन जी दवा बनायो आ, मरीजन जे ला शिफा बनाई आ। जे महबूब जो नालो बि उम्मत के फैज रहमत ऐं बरकत दींदो आ। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी लफ्ज मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कया, इन लफ्जन में उन महबूब जे नाले के अल्लाह कुरान में वाखाणियो आ। मदीने वारे साईं जो नालो ही खुद हुजूर जी वाखाण सिफत ऐं सना आहे। मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। चो मुहम्मद अल्लाह जो, सभई चो मदीने वारो अल्लाह जो रसूल आहे। शान रिसालत के रब बयान फरमायो, हुजूर जे नाले सां आयत जो आगाज फरमायो। इसमें मोहम्मद इन जी माना है सारा हल।
जॾहिं मदीने वारे साईं जी विलादत थी त सोने नबी जे ॾाॾे जनाब अब्दुल मुतलिब हुजूर जो नालो रखियो मुहम्मद। इहो नालो मक्के में अॻे कंहिं रखियो ई न हुयो, न मक्के में, न मदीने में, न हिजाज में, न यमन में, न शाम में, न रूम में, न उत्तर, न ओभर, न ॾखिण, न ओलह। तारीख़ इंसानियत जे अंदर इहो नालो अॻ में कंहिं रखियो ई न हुयो। जीअं हुजूर पंहिंजे वजूद में नादिर ऐं बेमिसाल हुया, तीअं मदीने वारे साईं जो नालो बि नादिर हुयो, बेमिसाल। मक्के जा माण्हू, कुरैशन जा सरदार, चङा मुड़स पुछण आया त अब्दुल मुतलिब ही त अजीब नालो रखियो अथई, हेड़ो नालो असां जिंदगी में कॾहिं रखियो त न, पर ॿुधो बि न आहे। मोहम्मद नालो असां कॾहिं कंहिंजो ॿुधो बि न आहे। जनाबे अब्दुल मुतलिब खां पुछूं त ही नालो तव्हां किथों आंदो? फरमायई तव्हांखे ख़बर नाहे, मुंहिंजो ही बच्चो सरदार थींदो। हिन जी तारीफ़ ज़मीन जे हर कोशे में थींदी, पर हिन जी तारीफ़ आसमान जा मलाइक भी कंदा। मुहम्मद लफ्ज़ जी माना सारायल, अल्लज़ी युहमद मर्रतन बाद मर्रा कररतन बाद कररा। मुहम्मद लफ्ज़ उनखे चइबो आहे जंहिंजी बार बार तारीफ़ कई वञे, घड़ी घड़ी तारीफ़ कई वञे, जंहिंजी तारीफ़ कॾहिं खुटी न सघे, जंहिंजी वाखाण करण वारा तारीफ़ कंदे 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 उहे थकजी पवन, उमिरियूं ख़त्म थी वञनि, पर जंहिंजी तारीफ़ खुटाए न सघनि, उनखे सरबो आहे मुहम्मद। सुभान अल्लाह। सारी दुनिया जी तारीख़ तव्हां पढ़ी ॾिसो त कंहिंजी तारीफ़ एतिरी न थी आहे, न थी सघंदी जेतिरी तारीफ़ मदीने वारे साईं जी थी रही है। किरोड़े आशिक के तकरीर जे सूरत में, के तहरीर जे सूरत में, के नज़म जी सूरत में, के नसर जी सूरत में कन किताब लिखिया, कन खिताब कया, कन गज़ल लिखिया, कन तारीफ़ वेही कई, पर उहा तारीफ़ थी रही आ, थींदी रहंदी, पर अॼु ताईं केर तारीफ़ जो हक़ अदा करे न सघे। मुहम्मद सॾबो ई उन खे आहे जंहिंजी तारीफ़ खुटी न सघे। ऐं इहो उहो नालो आहे जेको निदोरनि खे सदोरो बणाईंदो आहे। इहो नालो आहे जेको निभागनि खे सभागो बणाईंदो आहे। इहो नालो आहे जेको जहन्नमियुनि खे जन्नती बणाईंदो आहे। न भला सुभान अल्लाह न था चओ, वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह मदीने वारे जो दीदार कराईंदो आहे, सोने नबी जी तारीफ़ ॿुधंदो या ठरी पवंदो। ही उहो नालो आहे जेको जहन्नमियुनि खे जन्नती बणाए छॾींदो आहे। ॾिसो जेको इस्लाम जो पहिरियों कलमो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन नाले में
तव्हां उनजी सूरत खती ॾिसो, जिते इसमें अल्लाह जी हे ख़त्म थिए थी उतो मोहम्मद जो मीम शुरू थी। 12 अखर होॾे 12 अखर हेॾे, ॾींहं जा कलाक 12, रात जा कलाक 12, त हिन 24 कलाक ॾींहं रात जा कलमे जा अखर भी 24 आहिनि। जेको इहो कलमो हिकु भेरो पढ़ंदो आहे अल्लाह ताला उन जे 24 कलाकनि जा गुनाह बख़्शे छॾींदो। अहले कलाम, अहले अकीदा, अहले सुन्नत जे अकीदे जे इमामन लिखियो आ त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा 99 नाला त मारूफ आहिनि, मशहूर आहिनि, पर मदीने वारे साईं जा 1000 नाला आहिनि। घणा नाला आहिनि? 1000 नाला आहिनि। उन्हनि नालनि मां कहिड़ो बि नालो पढ़ी कलमे में उहो नालो विझी ऐं कलमो पढ़े त काफ़िर मुसलमान न थींदो जेसी ताईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह न चवे। मिसाल साईं जन जो इस्म अहमद, को मानू कलमो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह अहमद रसूलुल्लाह, को चवे ला इलाहा इल्लल्लाह ताहा रसूलुल्लाह, को चवे ला इलाहा इल्लल्लाह यासीन रसूलुल्लाह। ये साईं जा नाला है। मुज़म्मिला, मुदस्सिरा, ताहा, यासीना, ये सब मदीने वारे जा नाला आहिनि। पर ॿिए के नाले सां कलमो पढ़े काफ़िर मुसलमान न थींदो जेसी ताईं हीअं न चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। पुढे मुड़े तवज्जो मस्त ईंदा रहंदा, इंतजामिया वारी उन्हनि खे संभाली ईंदी रहंदी। तव्हां महबूब जी वाखाण ॿुधो, हेॾे होॾे लोणो न वराए, मुस्तफा जी वाखाण दिल जा कन खोले ॿुध त अल्लाह जी रहमत तो ते वसे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ही उहो नालो आ जंहिंखे रब्बुल आलमीन पंहिंजे नाले सां गॾु लिखायो आहे। हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम जॾहिं लग़्ज़श थी वई, रब उनखे जन्नत मां कढी दुनिया ते मोकिले छॾियो। 300 साल रोंदो रहियो, 300 साल रुनो पर माफ़ी न पई मिले। जॾहिं मकाम अरफात ते आयो, अरफात वारी पहाड़ी ते आयो, जिब्रील अमीन के हुकुम मिलियो त हिते भी बांग चओ। जिब्रील बांग चई, जेॾी महिल चई अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह, जेॾी महिल इहो पाक नालो आदम जे कननि ते पियो, रड़ निकिरी वियसि, मौला इन मुहम्मद जे सदके माफ़ी ॾे। रब फरमायो, ए आदम जे पहिरें ॾींहं ते मुहम्मद जो वसीलो वठी हां त 300 साल रोइणो न पवई हां, पहिरें ॾींहं ते मां रब बख़्शे छॾिया। पर आदम इहो नालो तो किथों सिखियो? कि मुंहिंजा मौला जॾहिं मूंखे जन्नत में रहायो हुई न, बेश्त में टिकायो हुई, जॾहिं जन्नत में घुमंदो हुउसि त जन्नत जे दरवाज़नि ते तुंहिंजे नाले सां गॾु मुहम्मद नालो लिखियो। जन्नत जे वणन जे पन पन ते, थुड़ थुड़ ते, टारी टारी ते अल्लाह जे नाले सां गॾु मुहम्मद नालो लिखियल ॾिठुम। बेहिश्त जे कुपन ते, बेहिश्त अल्लाह जे अर्श जे कुंगरन ते, खुदा जे अर्श जी छत ते, जन्नत जे थंबन ते, जन्नत जे हूरन जे अखियुनि जे माणिकनि में, मलाइकनि जे पेशानियुनि ते अल्लाह जे नाले सां गॾु मुहम्मद नालो लिखियल ॾिठुम।
तॾे मूं समझो त इहा ज़ात का आम ज़ात नाहे जंहिंजो नालो रब पंहिंजे नाले सां लिखायो आहे। अॼु जो जिब्रील बांग चई नालो मोहम्मद कननि ते पइजी वियो, दिल चाहियो त इन मुस्तफा जो वसीलो वठां, मन पुनल परची पवे। रब्बुल आलमीन फरमायो त आदम जे महबूब जो वसीलो वरतो थी इन सोने जे सदके बख्शो मान, पर पंहिंजे बच्चन के भी वसीयत कजाए, पंहिंजे औलाद के भी नसीहत कजाए। जेकॾहिं गुनाह करे रब के रुसाए वेहन, रब के पाण ते डमराए वेहन, जे गुनाह करे दफ्तर गुनाहन में कारा करे वेझन, जे गुनाह करे पंहिंजा मुंह मेरा करे विझन, मुझे मोहम्मद जो वसीलो वठी दुआ घुरंदा, मां रब बख्शे माफ करे छॾे। हजरत आदम अलैहिस्सलाम इहा वसीयत पंहिंजे पुट शीत के कई। शीत अलैहिस्सलाम इहा नसीहत पंहिंजे पुट के कई, उन पंहिंजे बच्चे के कई, उन पंहिंजे बच्चे के कई। नबीयन का इहा नसीहत ऐं वसीयत हलंदी अॼु असां ताईं बि पहुती आहे त जंहिंखे बि रब के राज़ी करणो आहे दिलबर मोहम्मद जो वसीलो वठी चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। हजरत शेख इमाम सफीरी रहमतुल्लाह अलैह शारिह बुखारी शरीफ जो उन बुखारी जे शरह में हिकड़ो अजीब वाक्यो थो लिखे। मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो आ, अल्लाह जो रसूल मूसा कलीमुल्लाह पंहिंजी कौम में तकरीर करे रहियो आ। मूसा कलीम जी मजलिस हली रही आ। दौरान मजलिस जिब्रील आसमानन ता लही आयो। जिब्रील तो अर्ज करे, ए अल्लाह जा कलीम मूसा, रब जो हुक्म मिलियो आ। रब जो फरमाए त मूसा तुझी कौम में मुझो हिकड़ो दोस्त गुजारे वियो आ। तुझी कौम वारन उन जो जनाजो न पढ़ियो आ, उनके गुस्ल न दिनो आ, कफन न दिनो आ। उन जो जनाजो किले शहर का बाहर अरूड़ी ते सटियो आ। ए मूसा जल्दी वञ, अल्लाह जे दोस्त जी गुस्ल ते जनाजे जी नमाज पढ़ाए। तू पाण उन्हें के दफनाए जाए, पाण उन्हें जो जनाजो पढ़ाए जाए। जो यो आम मानू नाहे, मु अल्लाह जो दोस्त आ। पुट समझो था। हजरत मूसा अलैहिस्सलाम आयो, ॾिठई मानू अरूड़ी ते पियो आ। उन जा रिश्तेदार अजीज करीब के उनके गुस्ल न दिनो आ, के उनके दफन न कयो आ। जने अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह जो आयो, पूछा कि मियां हिन मानू के तवा गुस्ल न दिनो, दफनायो न, कफनायो न, छाजे करे? कौम वारा चवण लगा, ए मूसा कलीमुल्लाह ही मानू ॾाढो ॾोहारी हो, चोर हो, धाड़ेल हो, बदकिरदार हुयो, बदअमाल हुयो। खल्क का हिन का बेजार हुई।
ही जने मोआ मानन बासों पे बासियों खुदा करे मरे तो इन्हें जो जनाजो न पढ़ंदासी मानन के ईजाइण वारो आ मानन के दुखाइण वारो आ इनके बिना गुस्ल कफन जे रूड़ी ते सटियो वियो आ। हजरत मूसा अलैहिस्सलाम फरमायो त तवां जेके एडो बेआबरू कयो आ तवां जेके हेडो ज़लील समझो आ अल्लाह जो हुक्म मिलियो आ जिब्रील आयो आहे त अल्लाह जो दोस्त आ। मानू हैरत में अची विया मूसा जी कौम परेशान थी वई। अल्लाह जे नबी फरमायो हिनके मां पाण पंजे हथन सां गुस्ल दींदुस हिन जे जनाजे जी नमाज मां कलीमुल्लाह पाण पढ़ाईंदुस। जने हजरत मूसा अलैहिस्सलाम जो उनके गुस्ल ॾियण शुरू कयो त सारी कौम अची वई। जने नबी उन जे जनाजे जी इज्जत करे त कौम छो न कंदी। सारी खल्क गड थी वई उहे गोठन वारा जन उन जे लाश के अरूड़ी ते सटियो हुयो उहे बि हड़ई अची विया उन जे जनाजे के अल्लाह जे नबीअ गुस्ल ॾिनो आ कफन ढकायो आ सिफूं लगराए उन जी जनाजे जी नमाज अल्लाह जे प्यारे कलीम मूसा पाण पढ़ाई आ। उनके दफन करे दुआऊं घुरी हाणे हजरत मूसा रब जे दर ते बाहूं खयूं हथड़ा कया मुझा मौला ओ मुझा करीम रब हिन मानू जी कौम चवे थी तही बदकार हुयो बदमाल हुयो मुझा मौला तू चवी थो तुझो दोस्त मुझा मालिक बुधाए त सही हिन ते कीअं राज़ी थी पे कीअं परची पे ओ मुझा मालिक करीम तुझा राज निराला आम खल्क तुझा राज न समझी सघंदी आ। मुझा मौला अज मां कलीमुल्लाह छो अर्ज कया मालिक इहो राज ॿुधाए त सही हिन बाने के तो पंहिंजे दोस्तन में कीअं शामिल फरमायो हिन जी कहिड़ी अदा तोखे वणी हिन जो कहिड़ो अमल तोखे पसंद आयो। रब्बुल आलमीन फरमायो ओ मूसा कलीमुल्लाह जिए हिन जी कौम वारा चवन था बराबर यो गुनहगार हुयो बराबर यो बदकार हुयो पर ए मूसा हिकड़े दिहाड़े तौरात शरीफ खोले पढ़न लगो तौरात में तिलावत कंदे तौरात जे वरकन में मुझे मिठे मोहम्मद करीम जो नालो लिखियो जॾहिं जी नज़र मुझे महबूब जे नाले ते पई त तौरात खणी उनके सीने सां लाथई वरी बी जाए ते तौरात खोली वरी उन जाए ते मुझे महबूब जो नालो मोहम्मद लिखियो मुझे महबूब जे नाले के चुनी अखियुनि सां लाथई पंहिंजे सीने सां लाथई मुझे महबूब सां मोहब्बत जो इज़हार कई। वरी टी जाए ते तौरात खोली टी जाए ते तौरात खोले तौरात जी तिलावत कई पढ़ंदे पढ़ंदे वरी बहन के मुझे महबूब जो नालो
मुझे पीरी जो नालो नजर आयो उन नाले के चुमी सीने साला थई अखिन साला थई बस हिन जी इहा अदा मुखे वणी वई हुयो चोर हो ज़ानी हो शराबी हो बदकार हुयो पर मुझे महबूब जे नाले से प्यार रखई मुझे महबूब सा मोहब्बत जो इजहार कई हिन जो नालो बदकारन मां वलियन में लिखाए छॾियो में हिन के निभागन मां सभागो लिखायो में जहन्नम मां जन्नती बणाए छॾियो मिठा माखी ऐं मिसेरी खां मिठो तुए जो इस्म आए मिठा माखी ऐं मिसेरी खां चो मिठा माखी मिठो तुझो इस्म आहे मिठा माखी ऐं मिसरी खां मिठो तुझो इस्म आहे अतुर ऐं मुश्क अंबर खां तुझो सुर हो जिस्म आहे मिठा माखी ऐं मिसरी खां कयई थोरने मथे थोरा गरीबन जे मथा मदनी गरीबन जे मथा मदनी कई थोरने मथे थोरा गरीबन जे मथा मदनी गरीब कई थोरने मथे थोरा फकीर ने जे मथा मदनी फकीर ने जे मथा मदनी गरीब ने बेसार ने जो रखियो तो ई भरम आए मिठा माखी ऐं मिसरी खां मिठो तुए जो इस्म आए मिठा माखी ऐं मिसरी खां चो सल्लल्लाहु अलैहि रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बैतुल्लाह शरीफ अल्लाह जो घर मक्का मुकर्रमा में अल्लाह करीम सभिनी के दीदार कराईंदो बैतुल्लाह शरीफ जे मथा खिलाफ चढ़ियल उन जो रंग खबर तो केड़ो जी कारो कारे रंग जो खिलाफ चढ़ियल परे को नजर इंदो आ त कारो खिलाफ आ पर वेझो विंदो त इन सच्चे खिलाफ ते कुछ लिखियल आ परे को नजर नहीं इंदो आ वेझो विंदो करीब विंदो वो लिख नजर इंदी है सिटू हिया कुंड जी सूरत में हिकड़ी सिटरा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद नालो लिखियल मुखे कसम रब जी इज्जत जो
त मां जॾहिं बि काबे जे क़रीब वेंदो आहियां कोशिश कंदो आहियां त सुहिणे नबी जे नाले खे वञी चुम्मा। बराबर गिलाफ बि नूर आ, काबो बि नूर आ, पर मां चुम्मंदो आहियां मुस्तफा सोने जे नाले खे। ऐं हिन हेॾे हज़ारनि जे इज्तिमा में मां अल्लाह जो कसम खणी थो चवां त जॾहिं बि मूं महबूब जे नाले खे चुमी ऐं जेका दुआ घुरी आहे मुंहिंजी दुआ रब क़बूल कई, कॾहिं मुंहिंजी दुआ रद न थी आहे। हाणे बि 4-5 ॾींहं थिया आहिनि मके मजा मोटियो आहियां। खुदा जो कसम हींअर बि अखियूं थो ॿूटियां त ॼण काबो मुंहिंजे अखियुनि जे अॻियां आहे। वो मंज़र अखियुनि सां ॾिसां पियो, मुंहिंजे महबूब जो मिठो नालो लिखियलु आहे। जेॾी महिल मां उनखे चुमंदो आहियां त ख़ुदा ॼाणे थो त एॾी लज़त, एॾो सुकून, एॾो सुरूर, एॾो करार ईंदो आहे जो मुंहिंजो हियां ठरी पियो। वञो न मके शरीफ में त काबे खे चुमजो ऐं महबूब जे पाक नाले खे चुमजो। मुंहिंजी नसीहत अथव, जेका बि दिल में उमेद खणी वञो मन जी मुराद मोटण खां अॻु में रब पूरी करे छॾींदो। छो त इन नाले जे वसीले वठण वारे खे रब ख़ाली न मोटाईंदो आहे, ख़ाली झोलियूं मुरादुनि सां भरे ॾींदो आहे। केॾी महिल महबूब जे नाले सां प्यार रखे ॾिसो न, सोने नबी जे नाले खे सीने सां लाए ॾिसो, अखियुनि सां लाए ॾिसो। साईं फरमाइनि था त जंहिं मुंहिंजे नाले जी इज़त कई अल्लाह क़यामत जे ॾियारे उनखे जन्नत नसीब। कुर्रत ऐनी बिके या रसूल अल्लाह। اللهم رب هذه الدعوة التامة والصلاة إنك لا تخلف। साईं फरमाइनि था जेको अज़ान में मुंहिंजो नालो ॿुधे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ऐं पंहिंजा अंगूठा चुमी ऐं अखियुनि सां लाए पहिरें भेरे ते चवे कुर्रत ऐनी बिक या रसूल अल्लाह, ऐं ॿिए भेरे चुमी चवे अल्लाहुम्मा मत्तिनी बिस्समा वल बसर। साईं फरमाइनि था जेको ईअं कंदो क़यामत जे ॾियारे मां क़ाइद हूंदुसि, अॻुवान हूंदुसि, इहो चुमण वारो मूंसां गॾु मुंहिंजे पुठियां हूंदो, पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वेंदो। साईं फरमाइनि था जेको बांग में मुंहिंजो नालो ॿुधी ऐं आंगूठनि खे चुमी अखियुनि सां लाहींदो आहे, कॾहिं बि उन जी नज़र कमज़ोर न थींदी, उन जूं अखियुनि जी निरत चिटी रहंदी, नज़र कमज़ोर न थींदी। सैयदना सिद्दीक़ अकबर जेॾी महिल मुस्तफा जो नालो ॿुधंदो हो चुमी अखियुनि सां लाहींदो हो। हिकिड़े ॾींहुं हबीबनि जे साम्हूं ईअं कयईं, मदीने वारे साईं जे साम्हूं ईअं चुमी त मदीने वारे मीर फरमायो त ॾिठो मुंहिंजे यार छा कयो, ॾिठो साहबो, ॾिठो अबू बकर छा कयो। चयो या रसूल अल्लाह तव्हांजो नालो ॿुधी चुमी अखियुनि सां लाथई। पाण फरमायो जीअं अबू बकर कयो आहे न, जेको मुंहिंजो उम्मती ईअं कंदो क़यामत जे ॾियारे मां अॻुवान हूंदुसि, इहो मुंहिंजे पुठियों हूंदो, पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी। साईं फरमाइनि था जंहिंखे पुट ॼमे उन जो नालो रखे मुहम्मद, तबर्रुकन बि इस्मी, मुंहिंजे नाले जी बरकत हासिल करण जी नियत सां पंहिंजे पुट जो नालो मुहम्मद रखे। क़यामत जे ॾियारे में इहो छोकिरो, इन जो पीउ, इन जी माउ, टिनी खे इन नाले जे सदके रब बख़्शे छॾी।
हाँ साईं फरमाइनि था त जंहिंखे पुट ॼमे उन जो नालो मुंहिंजे नाले मुताबिक मोहम्मद रखे। साईं फरमाइनि था रोज़ानो ॿ भेरा रहमत जा मलाइक इन जे घर में ईंदा आहिनि ऐं रहमत वसाए मोटी वेंदा आहिनि। अल्लाह ताला हिकड़ा मलाइक पैदा कया आहिनि, उन्हनि जो कम इहो आहे, उन्हनि जी ड्यूटी इहा आहे, उहे घर ॻोल्हींदा आहिनि कहिड़ो घर आहे जंहिंमें मोहम्मद नाले वारो रहे थो। उन घर में वेंदा आहिनि, उन घर जे मथां रहमत वसाए मोटी ईंदा आहिनि। ॿ भेरा उन घर ते रब जी रहमत वसंदी आहे, सुबुह जो बि रहमत, शाम जो बि रहमत, जे घर में मोहम्मद नाले साईं फरमाइनि था वो जॾहिं तव्हां पंहिंजे बच्चे जो नालो मोहम्मद रखो न फला तदरिबूहु अला वजही, उनजे मुंह ते न मारींदा कयो। जंहिंजो नालो मोहम्मद हुजे न उनखे ॿारड़ो कॾहिं गुस्सो कावड़ अची वेंदी आहे त जंहिंजो नालो मोहम्मद हुजे उनजे मुंह ते न मारींदा कयो। जॾहिं का शइ विरहायो न, मिसाल फ्रूट विरहायो था, सूफ विरहायो था, पंहिंजे बच्चन खे विरहाए ॾियो था त पहिरीं उन खे ॾियो जंहिंजो नालो मोहम्मद आहे। जंहिं औरत खे पुटाणो औलाद न थींदो हुजे, सिकायल औलाद नथो थिए, नियत इहा करे त पुट ॼमंदो त नालो मोहम्मद रखंदुसि, त उन संत ज़ाल खे औलाद खां मायूस थियल ज़ाल डॉक्टरनि जवाब ॾिनो आहे, टेस्टुनि जूं रिपोर्टूं आयूं आहिनि, तो में ॿार जा जुज़ा न आहिनि, पर नियत करे नालो मोहम्मद रखंदुसि बच्चे जो, त उन संत ज़ाल खे, उन मायूस खे बि अल्लाह ताला पुटाणो औलाद ॾींदो। मूं पंहिंजी जमायत में 100 जायुनि ते आज़मायो आहे, 100 जायुनि ते आज़मायो आहे। मुंहिंजे मुरीदनि जमायत में जन खे औलाद न थींदो आहे, मां चवंदो आहियां हीअ हदीस वञी अमल कयो, नियत कयो पुट ॼमंदो नालो मोहम्मद रखंदुसि। उन कुराड़ो माण्हू हिकिड़ो आयो 90 सालनि जो कुराड़ो, 90 साल, चइजे 3 शादियूं कयूं त औलाद नथो थिए। मूं चयो हाणे नियत कर त पुट ॼमंदो नालो मोहम्मद रखंदुसि, ॿियो पुट ॼमंदो उनजो नालो अहमद रखंदुसि, अल्लाह तोखे पुट ॾींदो। 90 साल कुराड़ो थी विया, हिकिड़ो वार बि कारो न आहे, भिरूं बि अछा थी विया आहिनि, लिंग ॾकनि था। मूं चयो अल्लाह कादिर आहे, मुद्दत हर कंहिंखे ॾींदो आहे, अण मुदाइता मेवा बि मुस्तफा जे सदके मिलंदा। खुदा जो कसम आहे, चांडियो आहे ज़ात जो मोहम्मद आलम नालो अथसि, हाणे गुज़ारे वियो आहे, 2 पुट अथसि, हिकिड़े जो नालो मोहम्मद, ॿिए जो अहमद। 90 सालनि जे कुराड़े खे बि रब पुट ॾिनो। जे न खाधो थोरो आहे, मिसाल जलसो आहे, मानी थी अथव, देगियूं आहिनि 5 ऐं माण्हू आहिनि 50 देगियुनि जा, 5 देगियूं पूरियूं न पवंदियूं। हाणे हीअं कयो, जिते अन्न विरहायो न, चांवर वधायो न, उन पल ते उहो माण्हू विहारियो जंहिंजो नालो मोहम्मद हुजे। दुनिया खाई वेंदी, अन्न न खुटंदो, चांवर न खुटंदा, मोहम्मद नाले में रब बरकत रखे। फैसलो नथो निबरे, वडेरा साहब फैसले ते वेंदा आहिनि, धुरियूं नथियूं ठहनि, ॻाल्हि सलट नथो जुड़े, फैसले जी ॻाल्हि हिक तरफ़ी नथी थिए। पोइ छा कयो, पंहिंजे फैसले जे विच में फैसले करण वारो पंहिंजे पासे में अहिड़ो माण्हू विहारे जंहिंजो नालो मोहम्मद हुजे। मोहम्मद नाले वारो पंहिंजे फैसले में विहारियो, पोइ ॾिसो त फैसलो ठहे थो या नथो ठहे। इन नाले खे अल्लाह ताला फैज़ वारो बनायो आहे, रहमत वारो, बरकत वारो नालो बनायो आहे। पर इन नाले जी इज्जत बि कबी, एतराम कबो। माण्हू सवड़ुनि ते लिखंदा आहिनि मोहम्मद अली, मोहम्मद बि नालो भलारो, अली बि नालो भलारो, रिलियुनि ते, हंधनि ते, बिस्तर अब शादियुनि में ॾींदा आहिनि न कबे खे। बलोचिस्तान में रवाज आहे या न आहे? असांजे सिंध में रवाज आहे।
रिलियूं ॾींदा आहिनि शादी जे मौके ते हंध बिस्तरा ॾींदा आहिनि पोइ उन्हनि ते लिखंदा आहिनि 100 सवड़ियूं हूंदियूं मथां मिली वञनि बदिलजी वञनि पोइ नालो लिखंदा मोहम्मद सादिक रहमतुल्लाह अली मोहम्मद नालो लिखंदा। हाणे उहो नालो भलारो पोइ ज़मीन ते विछाईंदा के माण्हू बूटनि सां हलंदा के उन्हनि ते लताड़ींदा के नंढड़ा ॿार थी सघे थो को पेशाब करे विझे। इहो अदब आहे या बेअदबी आहे? जवाब ॾियो अदब आहे या बेअदबी आहे? हाँ त पोइ इहे बेअदबियूं न कयो भलारे नाले जी इज्जत कयो एतिराम कयो त अल्लाह तव्हांखे रहमतूं नसीब फरमाईंदा। मिसाल को मेहमान अची वियो त चूने सां ज़मीन ते लिखंदा आहिनि भली करे आया। हाणे भली भे सिंधी जो हर्फ आहे पर ली अली में बि ली आहे लाम ये अली लाम कुरान जो हर्फ आहे ये कुरान जो हर्फ आहे अली जे नाले जा ये हर्फ आहिनि। उनखे ज़मीन ते लिखण उन ते बूटनि सां हलण उनखे लताड़ण ॿुधायो अदब आहे या बेअदबी आहे? पोइ ही अहले सुन्नत वल जमात अदब वारी जमात। अदब कंदो छा था चओ? थामनि जे मथां देगियुनि जे मथां टपनि जे मथां या प्लेटुनि जे मथां भलारा नाला न लिखो। मिसाल देग जे मथां नालो लिखंदा पोइ उहा देग बाहि ते सड़ंदी उन ते ताम पचंदो बाहि जे मथां। इहा भलारे नाले जी बेअदबी आहे। मुंहिंजा दोस्तो अदब आहे त ईमान आहे मल्ला अदब लहू ला ईमान लहू। जंहिंमें अदब न आहे उन में ईमान बि न आहे। पोइ छा था चओ अदब कंदो? जंहिंजो भलारो नालो हुजे न उनखे नालो वठी सॾे बुझो न ॾियो नालो वठी सॾे गार न ॾियो। जे सिंध माण्हुनि में रवाज आहे सॾु करे ओ फलाणा थुक हुजे सॾु करे लानत विझंदा आहिनि फलाणे ते। हे वरी सियासतदान जेके आहिनि फलाणे ते ॿिया चवंदा लानत फलाणे ते लानत। यादि रखो के भलारे नाले खे लानत न विझो भलारो नालो वठी गार न ॾियो भलारो नालो वठी बुझो न ॾियो। अदब रखंदो त उन अदब जे करे हो चोर मझा अल्लाह जो दोस्त बणिजी वियो मूसा कलीमुल्लाह उन जे पाण जनाज़े जी। हाँ मुझा दोस्तों अज असां में घणियूं कोताहियूं आहिनि घणियूं कमज़ोरियूं आहिनि। जेकॾहिं सच्चो आशिक़े रसूल आहीं सच्चो सुन्नी आहीं त पोइ अदब करण सिख बेअदबियुनि खां पाण खे बचाए त रब जी ज़ात राज़ी थिए। चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे सुने हबीब मदीने वाले साईं फरमायो त मुंहिंजो नालो मुंहिंजे रब पाण मोहम्मद रखियो आहे। के रखियो आहे? कंहिंजो नालो पीउ रखंदो आहे कंहिंजो नालो माउ रखंदी आहे कंहिंजो ॾाॾो कंहिंजो चाचो पर मदीने वारे साईं जो नालो ख़ुदि अल्लाह पाण रखियो। जॾहिं हज़रत अब्दुल मुतलिब साईं हुजूर जन खे मोहम्मद नालो रखियो त कंहिं पुछा कयोसि त साईं तव्हां इहो नालो कीअं रखियो आहे जेको अरब में अॼु ताईं कंहिं न नालो रखियो? फरमाई त राति मूंखे रब जे तरफ़ां आवाज़ थियो आहे अब्दुल मुतलिब बचड़ो तुंहिंजे घर में तुंहिंजे पुट अब्दुल्ला जे घर में बच्चो चंड जहिड़ो अचे पियो उनजो नालो मोहम्मद रखिजांइ। साईं फरमाइनि था इन्नली अस्मा मुझा घणाई नाला आहिनि जेके मुंहिंजे रब पाण मूं ते नाला रखिया आहिनि। अना मुहम्मदुन व अना अहमद
मां मोहम्मद आया मुझो नालो अहमदा अनल माही अल्लज़ी यमहुल्लाहु बिल कुफ्र मुझो नालो माहिया मुझे जरिए रब कुफ्र के मेटे छॾींदो। माही जी माना मेटण वारो। मां मोहम्मद कुफ्र के मेटण जे लाइ आयो आहियां, इन जे करे मुझे रब मुझो नालो माही रखायो आहे। साईं फरमाइनि था अनल हाशिरुल लज़ी युहशरुन नास अला कदमी मां हाशिर आहियां मुझो नालो हाशिरा जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो हशर जो ॾियारो थींदो सभिनी खां अव्वल मां मोहम्मद उथंदुसि मूंखां बाद में सारी मखलूक उथंदी। मां सभिनी जो अगवान हूंदुसि सब मुंहिंजा पैरोकार हूंदा। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था व अनल आकिब मां मोहम्मद आकिब आहियां। आकिब सरबुआ सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो जंहिंखां बाद में ॿियो को क़यामत ताईं नबी अचणो ई न हुजे। साईं फरमाइनि था उहो आकिब मां मोहम्मद करीम बणिजी आयो आहे। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था अन मुहम्मदुन व अहमद वल मुकफ़ी वल हाशिर मां मोहम्मद आहियां मां अहमद आहियां मां मुकफ़ी आहियां मां हाशिर आहियां। ये सब मुंहिंजा नाला मुंहिंजे रब पाण रखिया आहिनि। सुभान अल्लाह। ऐं रिवायत में अचे थो हजरत काबुल अहबार रिवायत करे थो त जन्नत में मदीने वाले साईं जो नालो आहे अब्दुल करीम। जन्नत में मुस्तफा जो नालो चाहे अब्दुल करीम। ऐं जहन्नम वारनि वटि जॾहिं जहन्नमी हुजूर खे मदद जे लाइ सॾींदा न त उते साईं जन जो नालो वरितो वेंदो अब्दुल हमीद। साईं फरमाइनि था मलाइकनि वटि मुंहिंजो नालो आहे अब्दुल मजीद। हबीबन फरमायो त नबीयन वटि मुंहिंजो नालो आहे अब्दुल वहाब। हबीबन फरमायो त जिन्नात वटि जिन्नन वटि मुंहिंजो नालो आहे अब्दुल रहीम। साईं फरमाइनि था त इहे चपलनि जे अंदर मुंहिंजो नालो आहे अब्दुल खालिक। छा अब्दुल खालिक। ऐं समुंडनि में मुंहिंजो नालो आहे अब्दुल मुहैमिन। साईं फरमाइनि था मच्छुनि वटि मुंहिंजो नालो आहे अब्दुल कुद्दूस। ऐं शेरनि वटि मुंहिंजो नालो आहे अब्दुल गियास। साईं फरमाइनि था झंग जे जानवरनि वटि मुंहिंजो नालो आहे अब्दुल रज़ाक। हबीबन करीमन फरमायो त चौपायनि वटि मुंहिंजो नालो आहे अब्दुल सलाम। ऐं मोमिननि वटि मोमिननि जे दिलुनि में मोमिननि जे रूहनि में ईमान वारनि जे ज़हननि में दिलुनि में मुंहिंजो नालो आहे मोहम्मद। छा नालो आहे? तुंहिंजे नाम बिना ॿियो नथो नाम वणे सईं। तुंहिंजे नाम बिना ॿियो नथो नाम वणे। तुंहिंजे महबत में को मिठाण मणे। तुंहिंजे नाम बिना ओ तुंहिंजी महबत मन में आहे मिठल। तुंहिंजे कुर्बन जा आहिनि केई कुठल। ओ तुंहिंजे फिराकनि जा आहिनि केई फटियल। जहिड़ी तेड़ी यार आहियां मां जे कुणे। तुंहिंजे नाम बिना कंहिंखे कंहिंखे मदीने वारे जो नालो वणे थो वणे थो। हाँ जंहिंखे मुस्तफा जो नालो वणे थो न
त महबूब जे मथा दुरूद पढ़ो त मदीने वारो साईं राज़ी थी वेंदो। वसल्लल्लाहु अला खैर खल्क़िही सय्यदना मुहम्मद वसल्लल्लाहु अला सय्यदना मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद अल्लाहुम्मा बारिक अला सय्यदना मुहम्मद वसल्लल्लाहु अलैका या मुहम्मद। ये दुरूद जा मुख्तलिफ सीगा हैं, मुख्तलिफ लफ्ज हैं। हिकड़ो भेरो दुरूद पढ़ंदे रब 10 भेरा तोते दुरूद पढ़ंदो। मन सल्ला अलैहि मर्रतन वाहिदतन सल्लल्लाहु अलैहि बिहा अशरा। साईं फरमाइन था जेको हिकड़ो भेरो मुते दुरूद तो पढ़े अल्लाह पाण उन जे मथा 10 भेरा दुरूद मोकले थो। 10 उन जा गुनाह मिटे तो छड़े, 10 उन जा दर्जा बुलंद करे तो छड़े। साईं फरमाइन था जेको 313 भेरा रोजानो मुते दुरूद पढ़े, घणो 313 भेरा मुते दुरूद पढ़े तेसी न मरंदो जेसिताईं मूं मुहम्मद जो दीदार न कंदो। जेको 313 भेरा रोज दुरूद पढ़े तेसी मौत न ईंदुसि, पहिरीं उनखे जन्नत ॾेखारींदा, बेहश्त ॾेखारींदा। तो ओ दुरूद पढ़ण वारा ही तुंहिंजे लाइ जन्नत रब ठाहे तयार कई आहे। जन्नत ॾेखारे पोइ दुनिया तो लॾाईंदसि। ऐं जेको 313 भेरा रोज दुरूद पढ़े तो उन सां 3 मेहरबानी इहा थींदी जो उन जो मौत कलमे सां ऐं ईमान सां थींदो। ये 3 एजाज उनके मिलंदा जेको 313 भेरा दुरूद पढ़े तो। मां वराया तो सबक के भेरो तो ॾियारिया मन खुदा करे अमल करी। जेको 313 भेरा दुरूद पढ़े तेसी न मरंदो जेसी मुहम्मद मिठे जो दीदार न थींदुसि, तेसी न मरंदो जेसी जन्नत जो माड़ियूं पंहिंजे अखियुनि सां न ॾिसंदो। 3 नंबर ते मरण खां अॻु में कलमो नसीब थींदुसि, ईमान वारी दौलत वठी पोइ दुनिया तां लाॾाणो थींदुसि। ॿुधायो अहिड़ो कमु कंदव या न कंदव? अॼु खां वठी पंहिंजो दस्तूर बणायो, पंहिंजो दस्तूर बणायो। रोजानो 313 भेरा दुरूद शरीफ पढ़ो। जेको बि सोलो लॻेव, आसान लॻेव। ऐं जेको माण्हू 1000 भेरा दुरूद शरीफ पढ़े, घणा भेरा? 1000 भेरा रोज दुरूद पढ़े। भला रोज नथो पढ़ी सघे त जुम्मे जे ॾींहं ते 1000 भेरा दुरूद पढ़े। साईं फरमाइनि था क़यामत जे ॾिहाड़े मूंखे एतिरो वेझो हूंदो जो उन जो कुल्लो मुंहिंजे कुल्ले सां घसंदड़ हूंदो। साईं फरमाइनि था इन जी शफ़ाअत मुंहिंजे मथां हूंदी, इन जी शफ़ाअत मुंहिंजे मथां हूंदी। इहो मुंहिंजे साथ में मुंहिंजे पाड़े में हूंदो, मूंसां गॾु हूंदो, पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वेंदी। पोइ बराबर तूं दुनिया जा कमकार आहिनि, धंधा वापार आहिनि, पर मिठा कुझु पंहिंजे आख़िरत जे लाइ बि ठाहिणु खपे। सदाई दुनिया में न हूंदे, सदाई ही दुनिया जा हुस्न जवानियूं माल मिल्कियतूं ज़र ज़ेवर न हूंदा। हिकड़े ॾिहाड़े कब्र जे मिट्टीअ जो मेहमान थींदे, सोड़ी सामी में मिट माइट लटे वेंदई, मथो मिट्टी वराए पूरे ईंदई त वरी केरु कब्र खोले ॾिसंदो बि कोन त कहिड़ो तुंहिंजो हाल थी। अजीज मूंखे दफन करे विया हलिया त मूं वटि हुजूर ईंदो। हुननि लताड़े फिटी कयो, हुन ज़िमो कयो आ ज़रूर ईंदो। अजीज मूंखे दफन करे विया हलिया त मूं वटि हुजूर ईंदो। कब्र जी सोड़ी सामी में टिपुल वारा कन खोले ॿुधियो,
अबो गड न हुंदी, अमड़ गड न हुंदी, मिट नहीं दई, माइट नहीं दई, सोड़ी सामी में अजीज या करीब, यार दोस्त सोन चांदी बंगला माड़ियूं मिल्कियतूं कुछ गड न हुंदी, पर मदीने वारो मीर कब्र में बे पुजे उन सोने के सुञाणण तो चाही, उन महबूब जी शफाअत तो चाही, तो दिल भर नबी दुरूद पढ़, दुरूद पढ़, दुरूद पढ़, दुरूद पढ़। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब मोहम्मद अल्लाह। मिलाए दुरूद मुरादों दिलुन जो पुजाए दुरूद। कन खोले बुधो, अगर के मुश्किल में आई ना के का हाजत थई, जरूरत थई, को कम अटकी पियो थई, न्याणियुनि जो बार लाहण तो चाही, मुजादा जेकॾे कर्ज वठी विया थई, बीमारी नथी छॾई, को मुसीबत में पइजी वियो ही, को केस थी वियो थई, या को वॾेरे में कम थई, ऑफिसर में कम थई, मिठा बाग वक्त नाहे, बेरोजगार आहीं, कहिड़ो बि मसलो थई, दुरूद कसरत सां पढ़, दुरूद घणो पढ़, मां तोखे गारंटी थो ॾियां, चई त मां तोखे दस्तावेज लिखी पत न चई दस्तावेज खणी आ स्टाम्प पेपर आण त मां लिखी थो ॾियां त दुरूद कसरत सां पढ़, खुदा तुंहिंजा सभु मुश्किलातूं आसान करे छॾींदो, सब दर्द लही वेंदई, परेशानियूं हटी वेंदई, कुशादगी जा रब दरवाजा खोले छॾींदई, दुनिया जी बि इज्जत आखिरत जी बि भलाई। चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। असा दरवाजा न छुड़े सो मुहम्मद अपने दा, अपने दा, अपने दा, अपने दा, सारे सज्जना को दस दे सो मुहम्मद अपने दा। भला दिल भर जो दर छन बोझा, मुस्तफा जो दर छन बोझा, दुनिया एक पासे थी वने, पर डेरा मुराद वारा चओ त मदीने वारे जो दर, मुस्तफा जो दर, जे दुख अचन सुख अचन, सर्दी अचे गर्मी अचे, यार जो दर, हो दिलड़ी दिनम जा तोखे, अरबी दिलड़ी दिनम जा तोखे, वापस वरण जी नाहे, सिर जो कयो मुसौदो, हाजत कुछण जी नाहे। ओ सवे दुनिया में सोना बेहद हुस्न वारा, पर तो सा मजाल के तो सा मजाल के सिर्फ में बीहण जी नाहे, सिर जो कयो मुसौदो, हाजत कुछण जी नाहे। महबूब जो दर न छॾबो, हुजूर जी गुलामी कभी सच्ची या कच्ची, सच्ची गुलामी कभी, पो अज वायदो कर महबूब जो गुलाम आहीं तो दिल भर नबी तो दुरूद पढ़ंदे, वायदो कर तो मदीने वारे जो चयो मञंदे, वायदो कर अहद कर दिल में तो मुस्तफा जो चयो, जेके नमाज न पढ़ंदा आहियो सी नमाज पढ़ंदो, पढ़ंदो मथे मथे हथ खणो, नमाज पढ़ंदो,
चोरियूं छड़, ज़िनाऊं, शराब, नशा, बेहयायूं, गुनाहन जा कम, गिलाऊं, गीबतूं, बुराई जा कम छड़, मुस्तफा जे आशिकन वारी वाट वठ। बेटा जिंदगी ते भरवसो नाहे, हयाती जा माण मैजन पिया, देरे जी बटई लगी पई आ, बटई लगी पई आ, खोड़ भी खुटी विंदा। जिंदगी केडी भी वडो खोड़ हुजे न, पर या बटई लगी पई आ, तोर तोरजे थी पई, ॾींहुं वियो, रात वई, महीनो वियो, साल वियो, जिंदगी नेठ खुटंदी, नेठ मौत ईंदो। कंहिंखे ख़बर नाहे त कॾहिं कंहिंजो अंग पूरो थिए। ओचितो इज़राइल जा हथ गिची में पइजी वेंदा। मिठा पोइ मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे यादि ईंदियूं। पोइ चवंदो यार साईं सॼण हो, सुठी सलाह ॾिनई। ओ मिठा मुंहिंजी सलाह मञ, महबूब जो दर वठ, हुज़ूर जे दर जी ग़ुलामी कर, ख़ुदा जो कसम तुंहिंजी दुनिया आख़िरत रब आबाद करे छॾी। अॼु त बेपारी निमाज़ गॾिजी पढ़ूं, छा था चओ? बेपारी निमाज़ गॾिजी पढ़ूं। मां पढ़ंदो सफ़र ॿ रकातूं पढ़ी सलाम भरायां, तव्हां 4 पूरियूं कंदव। निमाज़ गॾिजी पढ़ूं ऐं आहद करे उथ त वरी निमाज़ न छॾबी। अल्लाह ताला शाल सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब करे। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। आमीन। सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर। आमीन। कर्ज़नि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, साइलन जा सवाल पूरा कर, मुश्किल ज़दन जूं मुश्किलातूं आसान कर। उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। मौला असांजे हीने हाल ते रहम करम फरमा। या अल्लाह असां सभिनी खे मदीने वारे साईं जे दर जी ग़ुलामी नसीब कर। हुज़ूर जे पाक नाले सां मोहब्बत ऐं निस्बत नसीब कर। या अल्लाह हुज़ूर जे सदके हिन पूरे मजमे जे दिल जूं मुरादूं पूरियूं करियूं। असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़री नसीब कर। मदीने वारे साईं जो दीदार नसीब कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन बिरहमतिक या अरहमर